ॻोठाणी माहौल में अख खोलींदड़ ऐं नंढनि नंढनि बननि ते हलंदे अंध जा ड्रिघा कशाला काटींदड़ मोहम्मदीन राजड़ी हिकु अहिड़ो नौजवान जंहिं इल्म ऐं अदब सां मुहबत कई, समाज जी हालिया सूरत हाल खे वॾी संजीदगी सां ॾिठो। मोहम्मदीन राजड़ी ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मरहल मां गुज़री अॼु बॉयज़ डिग्री कॉलेज में अंग्रेज़ी जो लेक्चरार पिणु आहे। मोहम्मदीन राजड़ी हिकु बहितरीनु लेखक पिणु आहे। उन्हनि जी किताब मां इंसान थींदुसि जंहिंजे उनवान सां पिणु छपजी चुकी आहे। मोहम्मदीन राजड़ी हिकु कहाणी घर ते मुसाफ़िर पिताफ़ी जो तबसरो। हू न फ़क़ति हिकु कहाणीकार आहे पर उन सां गॾोगॾु कहाणियुनि जो नफ़्सियाती डॉक्टर बि आहे। हू पहिरियां कहाणीअ जी चङी नमूने चकास करे थो, समूरनि पासनि खे तपासे थो, पंहिंजे ॾात जी दूरबीनीअ सां कहाणी जे अंदरि जो आवाज़ु ॿुधे थो, कहाणीअ जूं मुकमिल टेस्टूं करे थो, कहाणी जो नफ़्सियाती जाइज़ो वठण खां पोइ ई उन नतीजे ते पहुचे थो त पाण उनखे कंहिं पने ते चिटणु घुरिजे। हू कहाणीअ जे मौज़ूअ जी चूंड इंतिहाई आम फ़हम सां लाॻापियल मौज़ूअनि मां कंदो आहे। सादी ॿोली, तोड़े रवाजी जुमिलनि जो इस्तेमालु अहिड़े त मुनफ़रिद अंदाज़ में करे थो जो पढ़ंदड़ पंहिंजे समूरी दिलचस्पीअ सां उन्हनि जुमिलनि खे मुकमिल गौर सां पढ़ण ते मजबूर थी पवंदो आहे। यकीनन लेखक जो इहो ई फ़न आहे जेको पढ़ंदड़ जो ध्यानु मौज़ू तरफ़ छिकाए थो। इहो गुण हिकु सुठे तख़लीक़ार जूं निशानियूं आहिनि। असां ख़ुशनसीब आहियूं जो मोहम्मदीन राजड़ी जहिड़ो ख़ूबसूरत तख़लीक़ार असांजे विच में मौजूदु आहे, जंहिंखां असांखे पिराइण लाइ घणो कुझु मिली सघे थो। मोहम्मदीन राजड़ी जी हीअ कहाणी घर बि पंहिंजे मौज़ू में हिकु मुनफ़रिद मक़ाम माणियो आहे। मौजूदा हालतुनि में जिते हर माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद थी चुको आहे, उन सूरत हाल में अहिड़ियूं कहाणियूं बिल्कुलु माण्हू जे अंदर में लही पंहिंजो जाइज़ो वठण ते मजबूर कनि थियूं। मोहम्मदीन कहाणियुनि जो वकील बि आहे जेको समाज जे मुनसिफ़ाना आॾो समाजी ऐं नफ़्सियाती केसनि जा दलील पेश कंदो रहे थो। जहिड़ी तरह हिन कहाणी घर जे समूरनि किरदारनि जो ज़िक्र, उन्हनि जो नफ़्सियाती जाइज़ो तफ़सील सां कयो आहे। न फ़क़ति एतिरो पर माण्हू जे समूरनि बुछड़ाइनि ते ख़ूब ॻाल्हायो आहे। मोहम्मदीन जे हिन कहाणी जे हर पहलू ते घणो कुझु ॻाल्हाए लिखी सघिजे थो, पर उन खां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त पहिरियां ई हिन कहाणी घर खे मुकमिल पढ़नि। मुसाफ़िर पिताफ़ी। मोहम्मदीन राजड़ी दरसो तदरीस सां ताल्लुक़ रखंदड़ नौजवान आहे। अंग्रेज़ी में मास्टर्स थियल अथनि ऐं सिंधीअ जा बहितरीनु लेखक आहिनि। ऐं हिन लॉकडाउन जे माहौल में हुननि हिकिड़ी कहाणी लिखी आहे, कहाणी घर। अचो त उहा ॿुधूं। हू जितां ॿाहिरां ईंदो हो उनखे हिकु जॻह ई पनाह ॾींदी हुई। हू कई दफ़ा संगत जे हल्के मां निराश थी उथंदो हो त सिधो डैश ईंदो हो। माण्हू ज़िंदगी भर किथां न किथां शिकस्त खाईंदो रहंदो आहे, पर हू वाक़ई उनखे घर ई खुलियल ॿांह सां अॻियां कंदो आहे। घर हिन काइनात जो अहिड़ो आस्थानो आहे जिते चङे सां गॾु चंडे खे बि पनाह मिलंदी आहे। माण्हू धकिजी, फटिजी, थकी, टुटी, मायूसी घर मोटंदो आहे। जॾहिं डॉक्टरनि जो इल्मु खुटी वेंदो आहे त सीने तां कनपटी हटाए पुठी राथी वारसनि खे चवंदा आहिनि, हाणे हिन खे घर खणी वञो। जॾहिं अस्पताल बि पनाह न ॾींदी त घर पनाह ॾींदो आहे, घर पनाहींदो आहे। क़बर खां पहिरीं घर ई माण्हू जी ज़िंदह क़बर हूंदी आहे। माण्हू टुटड़ लॻड़ जियां अलाए किथां जो किथां उॾरी किथे वञी पहुचंदा आहिनि, पर उन्हनि जी ॾोर सार थी घर में वेठबी रहंदी आहे। परदेस में ओचितो घर ॾांहुं छिक थींदी आहे। माण्हू कमु छॾे गाॾी पार्क करे घर जो समूरो तसवुरु दोहिराइणु लॻंदो आहे। सभई रिश्ता कतार ठाहे बीहंदा आहिनि, कॾहिं को अॻियां त कॾहिं पुठियां। नंढड़ा ॿार, उन्हनि जा लाॾ। माण्हू हिकु वक़्तु मुस्कुराईंदो बि आहे त उदास बि थी वेंदो आहे ऐं अखियुनि जी ढंढ भरिजी ईंदी आहे। माण्हू पखी थी घर जे वण ते लहण लाइ परसाइणु लॻंदो आहे। हू जॾहिं बि घरां रुसी वेंदो हो ॼण समूरे घर जो सुकून रुसी वेंदो हो। घर जा भाती घुमंदड़ फिरंदड़ लाश थी वेंदा हुआ। घर चरनि जी अस्पताल जो वार्ड लॻंदो हो। हू हिक ॿिए खे खिलाइण जी कोशिशि कंदा हुआ, हिक ॿिए खे विञाइण खां बचाइण जी बेसूद कोशिशि कंदा हुआ, ॻाल्हियूं मटाईंदा हुआ। रस्ते भुली वञण जूं ॻाल्हियूं
खिड़कीअ ते ॾुजी वञण जूं ॻाल्हियूं, उथारे शादियुनि में कयल मज़ाक़नि, खिलनि भोगनि जूं ॻाल्हियूं, पर हिन जी अमड़ खिलण बजाए रोई ॾींदी हुई। पोइ जॾहिं हू कॾहिं कॾहिं महीननि ऐं कॾहिं सालनि पुॼाणा मोटंदो हो त समूरे घर जी खिल मोटी ईंदी हुई। हॾनि तां ढिरकी वियल गोश्त मोटी ईंदो हो। पोइ सभई घर भाती बिना कंहिं मज़ाक जे ॻाल्हि यादि ॾियारण जी पंहिंजे मुंहुं पिया खिलंदा हुआ। पोइ हिनखे अहसासु थींदो हो त हिन समूरी दुनिया में मोहतरम तरीन मक़ाम घरु आहे, घरु जिते ऐब लिकाइबा आहिनि। काणू, कोझो, अंधो, गूंगो, ॿोड़ो, लूलो, लंगड़ो, मंडो, चरियो, खरियो, जहिड़ो तहिड़ो घर में भाती हूंदो आहे। ॿाहिरि भले लोक लखे ऐब ॻणे ॿुधाए, पर घरु अहिड़ी बाज़ार आहे जिते ऐब बि अघिजी वेंदो आहे। जेके माण्हू घर खां ॿाहिरि अहसास कमतरी ख़ौफ़ में ढिनल हूंदा आहिनि, घर में को उन्हनि खे कुझु चई त ॾेखारे, सभ खां पहिरीं माउ जो रदे मलींदो। घर में जहिड़ा तहिड़ा कपिड़ा, हुलियो रवैयो हली वेंदो। घर खां ॿाहिरि असां कपिड़नि ज़रिए, महांगनि जूतनि ज़रिए, पैसे जे बैसाखियुनि ते सुञाणप पैदा करण जी कोशिशि कंदा रहंदा आहियूं। पर घर में गंजी में बि साॻियो त बोस्की में बि साॻियो। हू जॾहिं बि शहर जे घिटियुनि में विफिलणु लॻंदो हो त हिन जे समावतुनि ताईं इहा आवाज़ पहुचंदा रहंदा हुआ, अथसि को घर घाट या दर बदर आहे। केतिरा ख़ुशनसीब हूंदा आहिनि उहे माण्हू जंहिंजा घर हूंदा आहिनि। लांढी, छपरे, पखा सभु घर ई त आहिनि जिते माण्हू जो वजूदु साही पटींदो आहे, सुम्हंदो आहे। हू अक्सर सोचींदो हो, हिन जा केतिरा ई दोस्त जेके मुसलसिल हीरोइन पीअण सबबु हॾनि जा पिंजरा थी विया हुआ, हिन खे शाम जो घर न वञण जी ज़िद कंदा हुआ। शाम थींदे ई हू घबराइण लॻंदा हुआ। हू सभई राति जी ऊंदाही खां न ॾुजंदा हुआ, पर दर ई उन्हनि जे साह में सोड़ पैदा कंदी हुई। उन्हनि मां केतिरनि खे त घर जो रस्तो बि विसरी वियो हो, पर कॾहिं कॾहिं अहिड़ियूं सियाणियूं ॻाल्हियूं कंदा हुआ जो अचरज में पइजी वेंदो हो, ऐं घर खे यादि करे सभिनी ग़मगीन गीतनि जा टुकड़ा मिलाए टुटल ऐं अधूरा गीत ॻाईंदा हुआ त उन्हनि जी रूह जी उदासी ऐं घर जी तांघ बि उन्हनि गीतनि में ओतिजी ईंदी हुई। हू तमामु घणो ॻाल्हाइण जे बावजूदु फ़क़ति घरनि ॾांहुं इशारा करे सघंदा हुआ। हू घर मोटंदे अक्सर सोचींदो ईंदो हो, इंसानु अहिड़ो लफ़्ज़ु आहे जंहिंजी का बि माना, को बि मफ़हूम अॻुवाट ॿुधायल न आहे। हर को पंहिंजो सूंहुं पाण आहे, हर कंहिंखे पंहिंजी माना ॻोल्हणी आहे। पोइ हू पंहिंजे हीरोनी दोस्तनि जी माना ॻोल्हींदो हो। केतिरो विञाए चुका आहिनि पाण खे, बेमाना वजूद। पोइ पंहिंजे माना ते सोचींदो हो, हिन वबा में केॾांहुं वेंदा। हू कई दफ़ा जॾहिं जुआ में हाराईंदो हो त माण्हुनि जे अंबोह मां नज़रूं चुराईंदो सिधो घर ॾे ईंदो हो। घर तोड़े जो हिन थाणो करे छॾियो हो। पोइ बि घर जो दरवाज़ो टिपंदे ॼण उदासिन जो दामन सां चुभिड़ियल लोढ़ो घर जे ॿाहिरां ई रहाए वेंदो हो। हिकु दफ़े घणो पीअण करे हिन दिलनि मंझि उल्टी कई हुई, जेका हिन जी घरवारीअ ॿिन्ही हथनि में झले होदीअ में उछलाई हुई। हू साणो थी पलंग ते निंड में उलोट थी वियो हो। संदसि घरवारी समूरो कमिरो राति जो ई धोई अछो उजरो करे छॾियो हो। सुबुह जो निंड मां उथंदे ई हिन पाणीअ जो गिलास ऐं चांहि जो कप वठंदे घरवारी ॾांहुं पछताव वारनि निगाहनि सां शकी थींदे अखियूं न मिलाए सघण ते फ़क़ति एतिरो ई चई सघियो हो त पकल थांवनि खे कन्ना न लॻंदा। हिन जी ज़ाल मुर्की हिन खे हाराइण न ॾींदी हुई। हू जॾहिं बि पीअंदो हो त कॾहिं कॾहिं आपे मां ॿाहिरि थी वेंदो हो। अधु ताईं पियो उबतियूं सुबतियूं गारियूं ॾींदे सुम्ही पवंदो हो त मथां घरवारी निंड्राखड़ियुनि अखियुनि बावजूदु खेसि ठाहे विझंदी हुई। हू निंड मां उथण खां पोइ ॿीहर कॾहिं न पीअण जो वाइदो कंदो हो, पर हर दफ़े आख़िरी भेरो सम्झी पीअंदो रहंदो हो। हर नशई ऐं आदत जियां शराबी बि पीअण जा केतिरा ई सबब घड़े पीअण खे नाजाइज़ करार ॾेई पाण खे ॿियनि खे मुतमिन करण जी नाकाम कोशिशि कंदा रहंदा आहिनि। हिन जियां हर कंहिंजा कहिड़ा त कंहिंजा कहिड़ा कई रात घर जो ब्लैक होल गड़काईंदो रहंदो हो। माण्हू ॿाहिरां मेरो थी मोटंदो आहे, समूरी मेराण घर में छॾे सुबुह जो उजरो थी घरां निकिरंदो आहे। सिज उभरंदे ई घर जूं दीवारूं सभिनी रड़ियुनि दाहुनि झेड़नि खे हज़म करे छॾींदियूं आहिनि। ईअं ई हिन जी मुकमल शख़्सियत घर में खिंडरियल हूंदी आहे। हिन जा घुंजियल कपिड़ा धोपिजी सुकंदा ऐं इस्त्री थी
सेफ में हैंगर्स ते टंगिजी वेंदा हुआ। हिन जे ॿाहिरां गंदी थियल जुती घर में छंडिजी फूकिजी पॉलिश थी वेंदी हुई। घर ई इहो आस्थानु आहे जिते माण्हू वजूद जा अणगणिया बार लाहींदो आहे। घर दुआ जो दर बि त आहे जिते दुआ कॾहिं माउ जे झुरियुनि वारनि कमज़ोर हथनि जे बुकनि में ॿाॾाइबी आहे त कॾहिं वञी जे अखियुनि मां टिमी पवंदी आहे। भले खणी सॼो जहान तव्हांजो दिलि घुरियो दोस्त हुजे, पर हयाती जे मुश्किल तरीन घड़ियुनि में तव्हांजे खट जे चौधारी तव्हांजा घर भाती नज़र ईंदा आहिनि। ऑपरेशन थिएटर जे ॿाहिरां तस्बीहूं खणी धणी खां तव्हांजे हयाती जा वाधू ॾींहं पिनंदा आहिनि। पहिरीं तव्हां घर वारा ई वरनाईंदा आहिनि, उहे ई तव्हांजी हयातीअ लाइ घर जे कॿट मां सून ॻारण लाइ खणी ईंदा आहिनि। खटिड़ो खॼण खां वेंदे पीढ़ियूं पंहिंजूं कलराठनि क़ब्रिस्तान मां क़बरूं ॻोल्हींदियूं रहंदियूं आहिनि ऐं उन जे घर मां दुआउनि जी थधिड़ी हवा पई मिलंदी आहे। हाणे जॾहिं कोरोना जी वबा सबबु हिन खे ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो मुसलसिल केतिरा ई ॾींहं घर रहणो पियो हो त उन वक़्तु हिन जा पेर पाखड़नि में हुआ। वबा दौरान पंहिंजे जवान पुट खे घरां निकिरंदो ॾिसी समूरी घायल हयाती जी फिल्म हिकु पल में अखियुनि आॾो अची वियसि। सभई धोखा, दौलाब, साणस थियल चालाकियूं, ॿ नंबरियूं, फ्रॉड हिक ई मंज़र में अखियुनि आॾो अची वियसि। पुट खे रोकण जी कोशिशि कंदे हिन हथ खट जे ॿाहि खां मथे करण जी कोशिशि कई, पर हथ खट जे ॿाहिनि खां हेठि ढुरकी पियसि। हकल करण जे लाइ हिन जे सीने मां आवाज़ु कढण जे लाइ आख़िरी कोशिशि कई, पर आवाज़ु हिन जे निड़ीअ जो ड्रिघो पंधु करे हिन जे ख़ुश्क ज़बान में अटकी पियो। हिन दिलि में फ़क़ति एतिरो ई चयो त जन्नत जहिड़ो घरु छॾे केॾांहुं थो वञे।